हलिया ओ हलिया हलिया ओ हलिया। बड़ौदा जे हिते आहे स्वामी लीलाशाह सिंधी धर्मशाला। त हिते जो ये सीन पाण ॾिसूं पिया। ऐं लाड़ी लुहाणा सिंधी पंचायत जो जेको राष्ट्रीय अधिवेशन ऊना में थियो आहे त उन खां पहिरीं मथराज खां निकितल जेको पूरो ग्रुप आहे उहो हिते अची करे रुकियो आहे ऐं धर्मशाला में इन्हनि पंहिंजी तयारी कई आहे। ऐं इन सां गॾु ई हिते स्थित जेको मंदरु आहे हिन में बि साईं जी जो दर्शन कयो आहे। त सभिनि खां पहिरीं तव्हां दर्शन करो असांजे इष्टदेव भगवान श्री झूलेलाल जी महाराज जा। झूलेलाल। त हिन दर्शन खां पोइ पाण दर्शन करियूं था। असांजा स्वामी लीलाशाह महाराज जेका सिंधी समाज जा पंहिंजा मार्गदर्शक आहिनि स्वामी लीलाशाह जी महाराज। त हिननि जा बि पाण दर्शन करूं था। ऐं हिते साम्हूं उन्हनि जी छवि सुहिणी सुहिणी सभिनि खे ॾिसण लाइ मिले पई। ऐं छोकी पंहिंजे सिंध खां ई हिकु परंपरा रही पंहिंजा पुराणो जेको सनातन जेको विश्वास रहियो त पाण भॻवानु शिव खे बि घणेई पूॼंदा आहियूं। त हिते भॻवानु शिव जी बि पाण छवि ॾिसूं पिया ऐं सुहिणी सुहिणी भॻवानु शिव जी बि छवि आहे। स्वामी लीलाशाह सिंधी धर्मशाला बड़ौदा में अॼु मथुरा जी पूरी टीम उपस्थित आहे ऐं असीं वञूं पिया राष्ट्रीय अधिवेशन ऊना में जेको लाड़ी लुहाणा सिंधी पंचायत जो थिए पियो। ऐं सॼी टीम इहे तव्हां ॾिसो पिया हिते उपस्थित आहे। ऐं जेको स्वामी लीलाशाह सिंधी धर्मशाला में मंदरु आहे ऐं हिन मंदर में तव्हां ॾिसे न कि स्वामी लीलाशाह महाराज जी भी छवि आहे ऐं भगवान झूलेलाल जी भी छवि आहे। त तव्हां सभिनि खां पहिरीं त मंदिर जा दर्शन करो ऐं हुन खां पोइ मां सभिनि खां तव्हां खां मिलाइण जी कोशिशि कंदुसि। त हिन प्रकार सां तव्हां ॾिसे न कि मथुरा मां आयल जेकी टीम आहे हू सभिनि हिते पूरे श्रद्धा सां पूरो आशीर्वाद वरितो आहे। ऐं सभिनि खां मां हिते तव्हांखे हिकु हिकु करे मिलाईंदुसि। त जेकी टीम पूरी मथुरा खां आयल आहे हू सभु हिते मौजूदु आहिनि ऐं स्वामी लीलाशाह महाराज जा जयकारा ऐं भगवान झूलेलाल महाराज जा जयकारा भी बड़े श्रद्धा सां लॻाइनि पिया ऐं सभी हर्षित पिया ॾिसणु अचनि। हर चेहरे ते ख़ुशी आहे ऐं हर चेहरो हर्षित आहे। त हिन प्रकार सां इहे जेकी स्वामी लीलाशाह सिंधी धर्मशाला आहे हिते भगवान झूलेलाल जी छवि ऐं शिवजी जी छवि ऐं स्वामी लीलाशाह महाराज जी छवि जे अॻियां सभी हिते नतमस्तक थी वेठा आहिनि। ऐं हिन सां गॾु ई हिन जे पासे में ई झूलेलाल मंदिर भी आहे ऐं हिन जो बि हिते मथुरा जे वयल सभिनि सिंधियुनि भाउरनि दर्शन कयो। जय स्वामी लीलाशाह महाराज की जय, झूलेलाल देव की जय। ऐं हिन में बि भॻवान झूलेलाल जी विविध मुद्रा में जेकी छवियूं आहिनि उन्हनि जो अलौकिक दर्शन सभिनि खे मन मोहो लथो ऐं हिन प्रकार सां सभु हिन में ॾाढा ख़ुशि पिया नज़र आया। ऐं अॻियां हिन खां पोइ इहा हिते जो स्थानीय भ्रमण कंदा ऐं पोइ ऊना शहर में पहुचंदासीं। त तव्हां जुड़ियल रहियो मूंसां गॾु, ठहियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज।